कराची जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कराची पोर्ट ट्रस्ट आमद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के बंदरगाहनि ऐं पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त जाग्राफिया हवाले सां ख़िते में अहमियत रखे थो। काज़ाख्स्तान में रूसी सदर ऐं ॿिनि एशियाई मुल्कनि जे पाण सां मुलाक़ातूं थियूं। पाकिस्तान ॿिनि एशियाई रियासतनि लाइ सामूंडी वापार जो अहम रस्तो फराहम करे थो ऐं मुख़्तलिफ़ रियासतनि पारां पाकिस्तान जे बंदरगाहनि जे इस्तेमाल में दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। बंदरगाहनि में वधीक बहितरी हाणे $अरबें डॉलर नाड़े जी मट सटा करे सघिजे थी। सीड़पकारियुनि खे सहूलियतूं फराहम करणु हुकूमत जी तरजीहनि में शामिल आहे। वज़ीर आज़म पारां बंदरगाहनि ते जदीद मिशन भी यकीनी बणाइण बंदरगाहनि मां मुकमल फ़ाइदो खणण लाइ क़दम खणण जी हिदायत। इजलास में वॾे वज़ीर मादनी शाह, गवर्नर कामरान टिसोरी, वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल खान, केसर शेख ऐं ॿिनि जी शिरकत। वज़ीर आज़म बिज़नेसमैननि ऐं एक्सपोर्टर्स जी अहम इजलास जी सदारत बि कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे टिनि ॾींहनि जे दौरे ते लाहौर पहुचंदो। ज़रियनि मूजिब सदर गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर पंजाब असेंबली में पीपल्स पार्टी जे पार्लिमानी पार्टी ऐं ॿिनि अख़बारनि सां मुलाक़ातूं कंदो। सदर प्रोफेसर फारिस मीर जी बरसी सेमिनार में शिरकत कंदो। सरगोदा दहशतगर्दी तोड़ अदालत PTI पाण ऐं अपोज़िशन लीडर उमर अयूब जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। वारंट जारी थियण बाद पुलिस उमर अयूब जे घर ते छापा। गिरफ़्तारी अमल में न आई। उमर अयूब जो चवणु आहे त इस्लामाबाद ऐं मियांपाली पुलिस संदसि घर ते छापो हयो आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं तोड़े एजेंट्स जो खेसि गिरफ़्तार करणु चाहिनि थियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां बिजली साफ़िन खे वाधू बिल मोकिलण वारी शिकायतुनि जे नोटिस वठण खां पोइ नेपरा FBR ऐं FIA मामले जी जाच शुरू करे छॾी। लेस्को ज़रियनि मूजिब पारासिताई कमेटी ज़िम्मेवारनि जो तइयुन कंदी। सुभाणे ताईं जाच मुकमल करे रिपोर्ट वज़ीर आज़म ॾांहुं माणी वेंदी ऐं साफ़िन खे साफ़ी रक़म वापसि कई वेंदी। मलीर में गुलशन एदीद बरसात स्टील टाउन पुलिस जे मुबैना फारिग में बाशी वियल पासनि धरड़ो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। मुजाहिरीन ऐं DIG उमर असवर मैसर विच में हलंदड़ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म थी वियूं। औरत जे भाउ याकूब सां मुंहिंजो चवणु आहे त पुलिस पंहिंजे कातिल आहे, इंसाफ़ नाहे मिलियो। पुलिस ॾाढी मुर्सी कई आहे। आवाम जी तकलीफ़ खे ॾिसंदे एहतजाज ख़त्म कयूं था ऐं फ़ैसिलो अल्लाह ते छॾियूं था।